कमदार मुझी वारा पे अचन। अरे बाबा तू छद उन्हन के तू पंहिंजो कम कर। शायद तुंजो नालो रमू आहे। हाँ पो मुस्तफा जो छडियल कमदार आही। हाँ तोखे रेस मूसा खान घुरायो आहे। हींअर वांदो न आहियां शाम ही तुस पर हलणो त तोखे हींअर ही पवंदो। छो मां को मूसा खान जो हारी हाँ कमदार हाँ जो उन जे सर ते हाज़िर थिया। हलो हलो मां न हलंदुस नथो चवां त वञी को आकर कंदो। हले ना अजब ॾाढा या न न हाँ ओबा खुदा के मन छॾे ॾियो हिते। पर देख अरे मूंखे उफट मारे छॾियो पर मां न हलंदुस। तुंजो वॾो हलंदो तू कीअं हलंदे ॿुधा हाँ ॿुधा हला जल्दी खल लाहे फिटो कंदासीं जेकॾहिं इज्जत सां हली हा न त इहा तुंहिंजी बेइज्जती न थिया। पर इहा ॾाढाई तव्हांखे ॾाढी महांगी पवंदी। वरी मुजीब खे तूं था वरी हाँ इहो मरी पवंदो अछो थो न थिए। इहो थिए पाथरनि जो पारो चवंदा न आहिनि त सोटी हुजे साण त गॾु कोई न करे। हलंगे थी मामा ॿाहिरि गाॾी तयार बीठी आहे जिथे बि अमां चवे जेतिरा बि ॾींहुं चवे वञी घुमाए अचे। हलो हली अल्लाह कदो तू जल्द खुश थी पंहिंजे घर में पेर रखंदी। छात्र सजी पाण के कल को ॾींहुं आवा त पाण के मुड़स मान तो समझे। अरे तोखे ख़बर न आहे मूसा खान जो वेर कारी हर ते पेर हैं तोखे जो झलियो में त असां वारी भर में कमदारी न कर साईं ज़मीन ते। इहा ज़मीन अगे या पो मुझी कमदारी में अचण वारी आहे। मुझी कमदारी में ठाउ को वधे हां दे त खबर नाइज खलक कालू ते खबर पई रखे मूसा खान सां उचाइण सोलो कम नाहे सोलो कम। रेसन तौबा तो करे ऐं चए थो त अॼु खां पोइ हिन ज़मीन ते मूंखे न ॾिसंदो। मां त खणी न ईंदुसि पर ॿियो को ज़रूर ईंदो। तव्हां केतिरनि खे मारींदा रहंदो। अड़े जॾहिं असुल ज़मीन जा मालिक रब्बू ऐं करीम भी पंहिंजी ज़मीन आबाद न करे सघिया त पोइ तूं केरु थींदो आहे ज़मीन आबाद करण वारो? मां त हिकु मामूली नौकर आहियां पर जॾहिं हिन ज़मीन जे असुली मालिक खे ख़बर पवंदी त हू तव्हांखे कॾहिं बि न छॾींदो। वञ ॿुधाए पंहिंजे पीउ खे त मूसा खान ऐं कमाल खान वारा ज़मीन आबाद करण नथा ॾियनि। पोइ जेको उनखे करणो आहे आया ज़मीन ख़रीद करण उहा भी मूसा खान जे पाड़ो। साईं मुझा भली जेकॾहिं तव्हां ज़मीन वारनि सां ठहण वारी ॻाल्हि बि कयो पर इहो कॾहिं बि कमदारी वारी ॻाल्हि न कंदो। छो जो अहिड़ी कुट कढी तव्हां अहिड़ी गुड ॾिनी तव्हां जो सभिनी खे ॾस ॾींदो। अड़े मूसा खान अहिड़े सां ठाव कंदो जेसि ताईं इहा ज़मीन मूंखे विकिणी न ॾींदा तेसि ताईं मुंहिंजे अज़ाब हेठां गुज़रंदा रहंदा। जीअं ख़बर पई हिननि खे त मूसा खान जो वेर खैर हुजे अदा तो सा त खैर आ असली सफा फना जी फूक लगो तो वने केड़ा थी हाल पुछी थी मुझो छोकरो पहिरें नंबर जो चंडरो आहे पहिरें नंबर जो न्याणी जो सहारो हुयो
उनखे बि तूं वठी आई आहीं। हाणे त मुंहिंजी ज़िंदगी आज़ाब थी पई आहे, आज़ाब। अदा हाणे पेट पंहिंजे क़िस्मत खे असां छा थियूं करे सघूं? हा दी, हिन में ॿिए कंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। अदा पहिरियों खां वठी छोरनि खे गुधनि कमनि खां रोके हां त अॼु हे ॾींहं ॾिसणा ई न पवनी हां। अदी, तूं छा थी सम्झी? मां छोरनि खे न रोकियो हूंदो। अदा कंहिंखे कौड़ो लॻे या मिठो लॻे, खैरा सच चवण खां कोन मुड़ंदी। हा, जे छोरू खां वठी छोरनि ते कंट्रोल करे हां, निड़ीअ ते न हो ॾेन हां त हिन महिल एॾो उभरी न हलनि हां। बस अदी, तूं त चएं थी, पर शुरू खां वठी मां पंहिंजे छोकरनि सां जीअं मथो हयो हूंदो न, उहा मूंखे ख़बर आहे या मुंहिंजे मलाइकनि खे? ए मुंहिंजा भाउ, तुंहिंजा मलाइक तो पारां मथां हेठि बि लही अची खैरा खे शाहिदी ॾींदा न त बि ही कान मञींदी। छो थो खैरा जे अॻियां पंहिंजो वात विञाई? अड़ी खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। मां को वात में छेड़ा विधा थमास छा त वात तो ख़राब उतेस। हाय हाय, गरीब जे ॼुंडनि में हथ अथई ऐं कंहिंखे घिटी मां गुज़रण कान थी ॾी। अञा चई थी त मूं छा कयो थमास? हाणे छॾीस वेचारे खे त वञी को पंहिंजो कमकार करे। वॾो वेचारे जो अहसास थो थिए पियो। भाई हाणे अहिड़ा हियाव में हथ था पवनी त पोइ ॿ लावां लही निकाह ज़री करे वञी वेहेसि घर में। छा चई लाऊं लहास ऐं लाऊं लहेसि मुंहिंजी जुती। अहिड़ो त मारिंग मां पंहिंजे घर में बि न रखां। अरे पोइ बि तो वारे चमड़े खां इहा चिब चङी अथई। विढ़ंदियूं पाण में, बेइज़ती कंदियूं मुंहिंजी। इन खां अॻु में जो इज़त लही धूड़ में मिली वञे, हितां निकिरण जी कयां। अदा मूं तुंहिंजे करे अची विच में टिपो ॾिनो आहे ऐं तूं वरी पंहिंजी जान छॾाए हाणे भॼी पियो। शाबस अथई अदा। अदी, घिटी में विढ़ी हिक ॿिए खे बेइज़तो न कयो, वञी घर में वेहो। बोले इज़तदार त ॾिस, बाक़ी असां थियूं से बेइज़तियूं। अरे रोज़ रोज़ था पिया पुट टोपीअ में धूड़ विझनी, तॾहिं बि अञा उभरी थो ॻाल्हाए। हाय हाय, अञा ही जेरो आहे जेरो, ऐं इनखे त पितो ई कोन अथसि, मो ॿुॾी बि नथो मरे। अरे नथसि पितो नथसि ईमान, रुगो खाईंदो हेॾो ॾिढ थींदो थो वञे पियो। अदी, मूं तौबा कई तौबा। तौबा छा? तोखे त हाणे त गीसियूं करणी पवंदियूं, गीसियूं, ऐं तूं असांखे बेइज़तो थो चवीं। अरे खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। जे घर में को ढुक पाणीअ जो हुजे न त उन्हे में बि वञी ॿुॾी मरो। मुंहिंजी भेण, मुंहिंजी ग़लती जी मूंखे माफ़ी ॾींदो? हे ॿाहूं थो ॿधाऊं। अरे हाणे बेइज़ते माण्हू जो कम ई कहिड़ो आहे? पंहिंजे मथे जी टोपी लाहे ॿियनि जे पेरनि में उछलण, ॿियो छा? हाणे तोड़ा फोटारे छा थो ॾिसे पियो? तर हितां अल्लाह जो नालो थी तर त विझो ई न मथे में धूड़। घर में छोरनि जो आज़ार, ॿाहिरि हिननि जो आज़ार। माण्हू वञे त आख़िर काॾे वञे? अरे चरियो थींदो कॾहिं कागज़ मेड़ींदो वतंदो। अरे चङी हालत कईसेसि, हे छा थो सम्झे त मां हिन धीउ खे सदमा ॾियां पंहिंजे पुट खां त मूंखे छॾे ॾींदी? अरे मां तुंहिंजो जीअण रद्द कंदसि, जीअण। छोची गरीब औरत जे पोयां पई आहियो। जी साईं जी। छॾने की या त तुझी नजर कमजोर आ, तू खंड रहे तोखे लूण में फर्क महसूस नथो थे, या तोखे भाॼाई ते टिकण कोन थी थे।
सदको थे सदको। छा थियो माई? कुछ भी न छो भी कुछ न हुयो वो हाकिम खान रड़ियो छो पियो करे? बस साइण मुखा थोड़ी गलती थी वई। खीर में खंड जी जाए ते लूण पजी वियो। सोनी सदको कॾहिं त चवंदी आहियां त हवेलिन में कम करण तुंहिंजे वस जी ॻाल्हि नाही। हाँ आदि इने करता जी जवाब दे वञा पई। असां गरीब मिसकीन माण्हू असां इन्हनि वॾनि माण्हुनि सां कोन पूरे पवंदासीं। साइण ही तव्हांजा नौकर बि तव्हांजी ओभर खाई खाई ज़रे घट अची तव्हां ते बीठा आहिनि। असांजी भवा न आहे। असां अॼु वञूं त छोरी परे थी त वञा। अच्छा थी सम्झे पाण खे? तॾहिं त मां चवंदी आहियां त साइण सकीना अञा मुई न आहे जो हाकिम खान हिन घर में सुखियो टुकुर खाईंदो। सदको वञाव साइण सोनी सदको वञेव। खानो जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ है वो ही थियो। छा थियो? जमीन में ज़लज़लो आयो या आसमान फाटो जो सकदा जी मुंह वटि पत आयो? खानो तो कद खबर ही मूसा खान वारो जमीन आबाद करण कोन ॾींदा। जमीन खानो खर दिमाग जी ख़रीद थियल आहे। मूसा खान जी जागीर न आहे जो आबाद करण न ॾींदा। खानो तो वारे कमदार रमूली ठाऊ की बेइज्जती करे जमीन दा टोड़ाए ॿाहिरि कढी छॾियो अथंसि। मूसा मिलण खां पहिरियां तव्हां मूसा खान सां मिली न आया आहियो? न खानो असां पहिरां तो वटि आया आहियूं। इन मसइले हल छा थींदो? पहिरियां मूसा खान वारनि सां मिली उन्हनि खे सम्झायो त सुहिणे नमूने सां ज़िद तां लही वञनि। खानो वॾा फॾा ई आहिनि ऐं असां फॾनि में पवण नथा चाहियूं। कहीं चयो आहे तव्हांखे त तव्हां फॾनि में वञी पओ? तव्हां सिर्फ़ु हिकु चकर वञी मूसा खान वारनि सां मिली उन्हनि खे सम्झायो। जेकॾहिं पोइ बि उहे न मञनि त? मूंखे ख़बर आहे। मूंखे ख़बर आहे त हू तव्हांजी कोन मञींदा ऐं हू तव्हांजे मथां ज़ोर ज़रूरु रखंदा त इहा ज़मीन असांखे विकिणी ॾियो। पर तव्हां उन्हनि खे साफ़ साफ़ ॿुधाए छॾियो त सेर मथां सवा सेर पियो आहे। भली ज़मीन ख़ैराबाद पई हुजे, जॾहिं वसीयत थी न तॾहिं आबाद कंदासीं, न त फल ज़मीन खरी अक करे पर पक कंदड़नि खे ज़मीन कोन ॾींदासीं। हा पोइ उन्हनि खे साफ़ साफ़ छो न ॿुधायूं ज़मीन खानो जी आहे? न सदर न, तव्हां उन्हनि खे ज़मीन जो न ॿुधाइजो। जॾहिं आज़ाद थियुसि त खीमा खोड़े उते वेही रहंदुसि ऐं पोइ उन्हनि खे ॿुधाईंदुसि त ज़मीन कीअं आबाद थींदी आहे। ठीकु आहे खानो असां कोशिशि कयूं था उन्हनि खे सम्झाइण जी। जेकॾहिं न सम्झा त असां ज़मीन मां हथु कढी वेही रहंदासीं। पोइ तव्हां मथां मयार न आहे। पोइ फल मुंहिंजी ज़मीन ख़ैराबाद पई हुजे, सम्झो? मां चवां थो बस कर त ॼाए न डमडम वारो कारतूस अञा पंहिंजो सबक यादि न कई। याद आ बाबा, याद आ मूंखे पंहिंजो सबक पूरो याद आ। पोइ जल्दी कर सबक जो दौर शुरू करे। न अञा कच्चो आहीं। कच्चो आहीं? पको हाँ पको ये को ये सबक पको। हाणे भज गोली जी रफ्तार खां तेज भज। जेकॾहिं मुंहिंजी गोली पहुतई त टंगू कंबर हूंदई। रुस्तम गाला मेरी मूंखे पक्का तूं मारी दे। हली बजा दो। ॾींहुं अलाए कॾहिं ईंदो।
छड़े मुजीब असांजे साम्हूं ईंदो। मुजीब बि घणो ई माण्हुनि जो नाहक खून वहायो। उन नाहक खून जो हक़ हिसाब त ॾियणो पवंदुसि। पापीअ जे बाप जो घड़ो ॾाढो ॾुखियो भरबो आहे पीरल। रुस्तम खान तॾहिं त अञा बचियो थो वञे। जंहिं ॾींहुं मुजीब जे पाप जो घड़ो भरिजी वियो उन ॾींहुं हू असांजे रुख ज़रूर चढ़ंदो ऐं उन ॾींहुं मुजीब जो अंग अंग वढे हर हिक जे खून जो हिसाब बराबर कंदासीं, बराबर कंदासीं। माई खैरा इन घर में मुझे तरफा तोखे पूरी पूरी इजाजत आ। इन घर जा थां भञे रिलियूं कंबल फाड़े चाहे सिरूं खेड़े पट करे छड़े तोखे कोई भी कुछ कोन चंदो। न मां चंदुस न ही अदा वडा तोखे चंदो। छो तो अदा वडो मूंसां तमाम घणी मोहब्बत कंदो आहे। बाकी भाजाई के तू पाण मुंह दी दिए। छो तो भाजाई मां जे बराबर हुंदी आहे। उन जी मां ओतरी इज्जत कंदो आहियां। तॾहिं मां उन जे आॾो पुछी कोन सघंदो आहियां। बाबला रशियाणी जी एडी इज्जत करण खां पोइ हुन सां एडी दुश्मनी था विहायो। भाजाई जा ॾिनल घाव इन दिल जे मथां अञा बि ताज़ा आहिनि। अदा वॾे जे करे मां पुछी कोन थो सघां। इन्ही करे मां तोखे घुरायो आहे। खैरां जे सिर ॾे खैर हुजे बाबला। एडी इजाज़त ॾियण खां पोइ आखे इहो बि त ॿुधायो त खैरां खे कमु कहिड़ो करणो पवंदो। छा तोखे पंहिंजी छोकिरी नाहे ॿुधायो? बाबला हुन त मूंखे अलफ़ खां वठी जे ताईं सॼो सबक़ पढ़ाए छॾी। पर बाबला वरी बि मां तव्हांजे सिपाही ॿुधण थी चाहियां न त मूंखे कमु कहिड़ो करणो पवंदो। तू सॼो ॾींहुं एसी वारे कमरे में सुम्ही वञी मौजू माण। मूंखे को बि एतिराज़ कोन्हे। पर इन आराम करण खां पहिरियों मुंहिंजा कपिड़ा धोतल ऐं इस्त्री थियल हुजनि। सुबुह जो नाश्तो ऐं मंझंदि जी मानी जेकॾहिं मां अचां न त मूंखे करे ॾिजां। हूं बि अक्सर मां ॿाहिरि ई खाईंदो आहियां ऐं राति जी मानी बि मां क़िस्मत सांगे ई खाईंदो आहियां। पर खीर जो गिलास कढ़ियल जंहिंमें खंड मिलाए उहो पीअंदो आहियां। जंहिंमें अक्सर लूणु पइजी वेंदो आहे। मुंहिंजो को बि कमु ख़राबु न थियणु घुरिजे। बाक़ी हे हवेली ही ॿरी पवे मूंखे को बि फ़र्क़ु न पवंदो। सिर्फ़ु तूं एतिरो कर जो भाॼाई खां मुंहिंजो सिको सवायो रहे। खैरां जे सिर ॾे खैर हुजे बाबला। जिथे खैरां पहुचंदी आहे उते साम्हूं वारे जो सिको पावलीअ बराबर बि नाहे रहंदो। हाणे तव्हां ॾिसजो वेही न त तव्हां वारी भाॼाई इहा जेका आहे रशियाणी सकीना असली खैरां जे ख़ौफ़ खां जहाज़ ते पैर रखी उमिरि जी तयारी कंदी। तव्हां रुगो हुनजी पासपोर्ट ठहिराइण जी कयो। हा साधन मां त पुंद त मिला ऐं कुझु त वरी मुंहिंजो ख़र्च पारी बि थी वियो। वरी गुलाकात ते वात कोन थो अचे। अलाए मूंखे ॾिसी लिकी थो वञे। अलाए छा ख़बर ई नथी पए त पोली सां लाऊं लहंदो। अलाए लाऊं लहंद काई दिलि खॼी वियसि। पुट बचाया केड़न ख्यालन में घुमाई? लाऊं लाऊं चाचा लाऊं लांदे। छा चई? ना ना भुल थी आई। अलाए बा नशन में थो वती। अलाए छा? चाचा चाचा जी चवाए पुट गाल कयो। मुलाकात किथे ॾिठी? अब इहो घर हूंदो ॿियो वरी किथे हूंदो? घर जो त मां दज़ थियो वेठो आहियां। उते ठासे मुई कोन थो कसे। सच बो तो जहिड़ियूं तूं चपड़ियूं लॻल हूंदसि त पोइ किथे मोह कंदो? हले देबो सा ॾाढो सुरीलो थियो ॻाल्हा त सिकी वई। ॾिसी चाचो तज तज असां वॾा खूदी माण्हू
गेज त मथे ते चढ़ी वञे कुले ते वेही रहंदो मां हिसे सॼे सियासत जो सेर न कंदो ते न छॾींदो साईं असां चपदी आहियूं हालत ॾिसी असांखे पंहिंजूं पोज़ीशनूं हिनखे मज़ी पंहिंजी